इलाही सिंधी माण्हुनि जी पहिरीं कामयाबी जो ॾाको असां पूरो करे वरितो आहे। पहिरियों ॾाको कामयाबी जो त सिंध जूं जेके बि वतन जूं पार्टियूं आहिनि मुख़्तलिफ़ रंगनि मुख़्तलिफ़ झंडनि सां अॼु हिते मौजूदु आहिनि। आऊं पंहिंजी ॻाल्हि ॿोल करण खां अॻु में जनाब मुमताज़ भुट्टो साहब, रसूल बख्श पलीजो साहब, बशीर खान कुरैशी साहब ऐं जलाल महमूद शाह साहब जिन जो इंतहाई तौरातो आहियां, जिन जा वर्कर हिते शरीक थिया आहिनि। असांजी जदोजहद जी उन्हनि इख़लाक़ी हिमायत कई आहे ऐं उन सां गॾोगॾु हमीद असगर शाहीन साहब सिराइकी क़ौमी मूवमेंट जो जेको अॻुवान आहे, जेको ख़ुदि हिते शरीक थियो आहे, उन जा लख वड़ साईं तुसांजी वॾी महिरबानी, तुसां सिंधी सिराइकी गांडे को अञा मज़बूत करे छोड़िया आहे। वॾी महिरबानी साईं। दोस्तो, ॻाल्हियूं बुनियादी ॻाल्हियूं आहिनि जेके सम्झण जूं आहिनि। ही जेका ॻाल्हि आहे इहा ॻाल्हि सोचण जी आहे त हज़ारे माण्हू सिंध जा अॼु पंहिंजा कमकार छॾियूं। रोंबनि जी मुंद हले पई सिंध में, आहे न बाबा? रोंबे जी मुंद हले पई, अंबनि बागनि जी पटाई हले पई, हर क़िस्म जो ज़रूरी मज़दूर जो कमु हले पियो, कारखाने वारे मज़दूर जो कमु हले पियो, दुकान वारे जो दुकान खुलियल आहे, शागिर्द जी यूनिवर्सिटी खुलियल आहे, ज़मीनदार जी ज़मीन पोखिजे पई। उन खां बावजूदि अॼु 50 डिग्री सेंटीग्रेड में जॾहिं उस जेका आहे चवंदा आहिनि काड़ो अख जी कांव पियो कढियो, कांव जी अख पियो कढे, अहिड़ी गर्मी में ही हज़ारे माण्हू जेके गॾु थी हिते सॼो ॾींहुं पंहिंजे पाण खे साड़े वठनि। इन जो मक़सदु रुगो निमाइश कोन्हे, रुगो फोटू कढण न आहे मक़सदु, या कंहिंखे का बाज़ी खटण जो मक़सदु कोन्हे। हिकिड़ो अज़ीम मक़सदु खणी आया आहियूं त असां हिन पंजाब ऐं सिंध जे बॉर्डर ते वञी असां पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त जे लाइ वचन कंदासीं। पंहिंजे वतन सां कहे सिंध असां रत जो आख़िरी पूरो तुंहिंजे वतन तां, तुंहिंजे नंगनि तां, तुंहिंजे जंगनि तां क़ुर्बान करण जे लाइ तयार आहियूं। जॾहिं जॾहिं सिंध तूं सॾु कंदीअ असां 10 जून ते कराची में तुंहिंजे लाइ रत ॾिनोसीं। असां चोड़ी फाटक में रत ॾिनोसीं। असां सिंध जो नज़ीर फासी तोखे ॾिनोसीं। असां शहीद भुट्टो बेनज़ीर भुट्टो तोखे ॾिनोसीं। असां सिंध जा कुंड पुट हिन वतन लाइ ॾींदा रहिया आहियूं। जॾहिं जॾहिं तूं सॾु कंदीअ सिंध जो बच्चो तुंहिंजे लाइ रत ॾियण लाइ तयारु आहे। इहा आहे मुंहिंजा ॿार, आहे समूरा माण्हू। अॼु जंहिं तरीक़े सां तव्हांजे जिस्मनि मां पघर वहे पियो, जंहिं तरीक़े सां तव्हांजे जिस्मनि सां पघर वहे पियो, रेला करे वहे पियो, इहो रत ॾियण खां घटि न आहे। ही 80 सालनि जो पोड़ो अची ॾाढ़ी सां वेठो आहे शरीफ़ माण्हू। ही 8 सालनि जो नौजवान ॿार वियो आहे। ही 20 सालनि जा नौजवान आया आहिनि। हू 60-70 सालनि जा पोड़ा आया आहिनि। ही मुंहिंजो अचूं भेनरूं आयूं आहिनि। इन ई अटल इरादे सां आयूं आहिनि त असीं वतन बचाइण आया आहियूं। असीं दुनिया खे ॿुधाइण आया आहियूं त ही वतन असांजो आहे, सिंध असांजी आहे। ऐं हाणे 62 सालनि में जंहिं सुस्ती कई, जंहिं कमज़ोरी कई, जंहिं वतन जी हिफ़ाज़त न कई या सादगी जो शिकार थिया, उन्हनि खे मयार ॾियण जे बजाए असांजो नस्ल तारीख़ खे शायदि बनाए चवणु चाहे थो त ही सिंध असां सिंधियुनि जो मादरे वतन आहे। ईअं आहे बाबा, सिंध असांजो मादरे वतन आहे। ऐं सिंधी तालिबान आहिनि, छा था चओ? आहिनि सिंधी दहशतगर्द, सिंधी MKM वांगुरु माण्हुनि खे अगवा करे ड्रिल मशीन सां सुराख करे कोहंदा आहिनि। सिंधी शहरी दहशतगर्द बि कोन आहिनि, सिंधी मुल्ला बुनियाद परस्त बि कोन आहिनि, सिंधी त सूफ़ी आहिनि, सिंधी त सेक्युलर आहिनि, सिंधी त जमहूरियत पसंद आहिनि, सिंधी त वतन परस्त आहिनि, सिंधी सॼी दुनिया सां गॾिजी छो सिंध मथां ज़ुल्म, छो सिंध मथां जबर, छो सिंध मथां ज़्यादती मड़ी वई आहे। असीं
اسی باوقار انسانن وانگر جیئن چاہیوں تھا آئے تاں جو مطالبو تو سندھی باوقار مانن وانگر جیئن چاہیوں تھا باخیرت طریقے سے جیئن چاہیوں تھا ہی وطن اسان جو آئے ہن وطن جا مالک تھی رہن چاہیوں تھا ہی جے کے 18 سالن میں اسلام آباد موکلیان افغانستان کا برما کا بنگال کا نیپال کا ہندوستان کا انہوں جو وجود اسان کے قبول نہ ہے یہ آئے تمہاں چوتھا ہی وطن سندھ کہیں جی جے سندھ جی آئے تو وہ قائم علی شاہ کے چھوڑ نتی خبر پڑے تو ہو چلے تو بات جوڑی سواتی بھی 20 لکھ سندھ میں ہندہ چاہتا چاہو تمہاں کے کھپن تمہاں کے باجور سوا کا دھاریا کھپن مجھا بھایا دھاریا سندھ میں نہ کھپن نہ باجوری کھپے نہ سواتی کھپے نہ ہندوستانی کھپے نہ بیاری کھپے نہ بنگالی کھپے کوئی نہ کھپے یہ وطن اسان جو ہے اسی انہیں وطن جب محافظ آئیوں آئی تن جی حفاظت بڑی قربانی دین زلہ تیار آئیں انہیں کرے مجھا بھائرو اردو آئی انگریزی میڈیا ہے آؤں چون چاہیا تو بٹے لفظ اردو میں گالایا جی سگے پاکستان آئی امریکہ برطانیہ تائی پہلو پیغام بنے دیتا اجازت دیتا ہوں بٹے لفظ اردو میں گالایا دوستو میں آپ سے پوچھنا چاہتا ہوں کہ یہ پاکستان جو ہے پاکستان کس نے بنایا پاکستان ایک آدمی نے بنایا جس کا نام ہے محمد علی جناح پاکستان کون سی تاریخ کو بنا پاکستان 14 اگست 1947 میں تاریخ میں لکھا ہوا ہے تاریخ کی کتابوں میں لکھا ہوا ہے کہ پاکستان 14 اگست 1947 میں بنا تھا لیکن میں آپ سے پوچھتا ہوں قائم علی شاہ سے پوچھتا ہوں آصف زرداری سے پوچھتا ہوں کہ سندھ کو کس آدمی نے بنایا میرے بھائی سندھ کو کس نے بنایا کسی ایک آدمی نے بنایا کسی ایک گروہ نے بنایا یا سندھ کو اللہ تعالیٰ نے بنایا ہے بتائیے کس نے بنایا اللہ نے بنایا کیا سندھی قوم 5 سال میں 50 سال میں 100 سال میں سندھی قوم بنی ہے یا ہزاروں سالوں سے تسلسل سے سندھی قوم وطن کا نام سندھ اور وطن کی مالک قوم سندھی وطن کا نام سندھ اور وطن کی مالک قوم سندھی یہاں سندھ کی حاکمیت ہوگی سندھیوں کی حکمرانی ہوگی ٹوپی پٹکے اجر کی حکمرانی ہوگی اور کسی بھی دہشت گرد کی ہمیں اپنے وطن پہ حکمرانی قبول نہیں یہ وطن ہمارا ہے یہاں ٹوپی اور پٹکے کا راج ہوگا سندھی ٹوپی ہے سندھی پٹکے جو راج ہلندو کیب لنگوٹے جو راج کون ہلندو کیب پیجامے پوش دہشت گرد جو راج کون ہلندو کیب قابلی کنداری جو راج کون ہلندو جے کرے سندھ ہوندی تو سندھی ہوندا سندھی ہوندا تو ساری دنیا میں امن ہوندو سکون ہوندو بھائی بھی ہوندی خوشحالی ہوندی انہیں جے کرے اس لیے میں کہنا چاہتا ہوں میں ان ہزاروں لاکھوں لوگوں کے سامنے ساری سندھ کو گواہ بنا کے دنیا کو گواہ بنا کے کہنا چاہتا ہوں کہ باجوڑ اور سوات کے لوگوں سے ہمیں انسانی ہمدردی ہے وہ ہمارے بھائی ہیں وہ مصیبت زدہ ہیں لیکن ان مصیبت زدہ لوگوں کا ہمدردی ہماری ہمدردی ان کے وقت پر ہوگی جب وہ اپنے وطن میں ہوں گے مالاکنڈ سے نکل کے مردان سوابی 4 سدہ پشاور چمن مورا